नेचुरल एंड मैन मेड सैटेलाइट्स। हेलो ॿारो, अॼु मां तव्हांखे नासा जे विज़िट ते पियो वठी हलां। ही आहे नासा, नेशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशन, दुनिया जी बेस्ट एरोस्पेस रिसर्च फैकल्टी। मां नासा जे सैटेलाइट डिपार्टमेंट में कम कंदो आहियां। दुनिया में 2 क़िस्मनि जूं सैटेलाइट्स हूंदियूं आहिनि, मैन मेड यानी आर्टिफिशियल सैटेलाइट्स ऐं नेचुरल सैटेलाइट्स। नेचुरल सैटेलाइट्स आर एस्ट्रोनॉमिकल बॉडीज दैट ऑर्बिट अ प्लैनेट, यानी कुदरती सैटेलाइट्स जेके प्लैनेट्स जे चौधारी चक्कर हणंदियूं आहिनि। सभिनी खां वधीक सुञाती वेंदल नेचुरल सैटेलाइट आहे मून। नेचुरल सैटेलाइट्स पंहिंजे ऑर्बिट में सदियुनि ताईं घुमंदियूं रहंदियूं आहिनि, पर आर्टिफिशियल सैटेलाइट्स इंसाननि जूं ठाहियल सैटेलाइट्स हूंदियूं आहिनि जिन खे स्पेस में मुख़्तलिफ़ कमनि लाइ मोकिलियो वेंदो आहे। दुनिया जी सभ खां पहिरीं आर्टिफिशियल सैटेलाइट आहे स्पुतनिक 1, जेका 1957 में लॉन्च कई वई। आर्टिफिशियल सैटेलाइट्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं थी सघनि थियूं। वेदर सैटेलाइट्स अर्थ जो वेदर ऐं क्लाइमेट मॉनिटर करण लाइ इस्तेमाल थींदियूं आहिनि। उन्हनि जा मिसाल आहिनि टायरोस ऐं कॉस्मोस। कम्युनिकेशन सैटेलाइट्स अर्थ जी हिकु पॉइंट खां रिसीव कयल टेलीविज़न, रेडियो ऐं टेलीफोन जे सिग्नल्स खे ॿी पॉइंट ते रिले यानी ट्रांसफर कंदियूं आहिनि। उन्हनि जा मिसाल आहिनि टेलस्टार ऐं इंटेलसेट। साइंटिफिक सैटेलाइट्स मुख़्तलिफ़ साइंटिफिक मिशन्स जे लाइ इस्तेमाल थींदियूं आहिनि, जीअं हबल स्पेस टेलीस्कोप, जंहिं जे ज़रिए साइंटिस्ट प्लैनेट्स, गैलेक्सीज़ ऐं स्टार्स जे बारे में मालूमात हासिल कंदा आहिनि। नेविगेशनल सैटेलाइट्स बहरी जहाज़नि यानी शिप्स ऐं हवाई जहाज़नि यानी प्लेन्स खे नेविगेट करण में हेल्प कंदियूं आहिनि, यानी सही तरफ़नि जी मालूमात ॾींदियूं आहिनि। नेविगेशनल सैटेलाइट्स जा एग्जाम्पल्स आहिनि GPS ऐं नेवस्टार। जॾहिं त मिलिट्री सैटेलाइट्स मिलिट्री जे सीक्रेट मिशन्स जीअं एनिमीज़ यानी दुश्मन मुल्कनि जी चुरपुर ते नज़र, इंटेलिजेंस गैदरिंग ऐं मिलिट्री कम्युनिकेशन जो कमु कंदियूं आहिनि। आर्टिफिशियल सैटेलाइट्स नेचुरल सैटेलाइट्स वांगुरु हमेशह पंहिंजे ऑर्बिट में नथियूं रही सघनि। उहे ग्रेविटेशनल फोर्स जे करे कुझु वक़्त खां पोइ आख़िरकार ज़मीन ते किरी पवंदियूं आहिनि। तव्हां ॾिठो केतिरियूं न इंट्रस्टिंग हूंदियूं आहिनि सैटेलाइट्स ऐं केॾा कमु करे थियूं सघनि। हलो, हाणे तव्हां पंहिंजी सैटेलाइट डिज़ाइन कयो ऐं उन जो पर्पज़ यानी मक़सदु ॿुधायो।